अल्लाह जो महबूब ज़ाहिर विसाल फरमाए वयो मुझा महबूब अबदी आरामी थी वया साहब सगोरा सब रोइन पया सब हेले ओले वाझान था बेकरार हैं पर सभनी में बिलाल जी बेकरारी दिसन वारी अदा खिचन में डोड़े रोए जबल जे जामन में रोए महबूब जी कब्र मुबारक जे सामू रोए रोए कदे हेदे कदे होदे किथे भी दिल न पई लगे सुख न थे असां मदीने ला सकूं था पर बिलाल साईं इरादो कयो मां मदीनो छॾे वञा मदीने में आए मुखे सुख न थो अचे करार न थो अचे अज पुण अखड़ियल सजण पंहिंजा सारिया गलन तां गोड़ल जूं अदाज ॿुधूं बस न कल संदीस कपरियल लोक ॾिठे ही न लहे पाण इरादो कयो त मदीनो छॾे वञो मदीने में न रहो हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक वट आया अबू बकर सोना इजाजत ले मोखा मुझी हाने मदीने दिल नथी लगे मदीनो मुखे खाए थो मां मदीने जे साईं के नथो ॾिसां मुझी दिल बेकरार थी वञे खबर नाहे मुखे छा थो थी वञे ऐ मुझा सोना सरदार अबू बकर इजाजत ले त मां मदीने मां लॾे वञा हजरत अबू बकर सोने सिद्दीक फरमायो बिलाल मानू मदीने दा रोल था हर को तो चाहे त मां मदीने वञा मानू दुआ घुरन था दुआऊं घुरायन था कि वो दिन भी आएगा वो रात भी आएगी दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में जिसकी न कयामत तक अल्लाह सहर ऐसी भी तो आ जाए एक रात मदीने में आज के दुआ था घुरन मदीने जो तमाम मदीनो ये था छड़ियो तो हजरत बिलाल साईं अर्ज तो करे मुझा सोना अबू बकर तो मुखे खरीद कयो उमैया बिन खल्फ का तो मुखे खरीद कयो तो जो मुझे मथा एहसान मुझा सोना अबू बकर जे तो पंहिंजी ज़ात जे ला मुखे खरीद कयो पंहिंजे कमकार जे ला खरीद कयो त साईं ठीक आ मां मदीने रहां थो पर जे खुदा कारण मुखे तो आजाद कयो आहे मदीने जे साईं जे सदके मुखे तो आजाद कयो आ तो मुझा सोना अबू बकर मुखे अल्लाह वास्ते इजाजत दे मुखे आजाद कर मां वञा थो मुंहिंजी दिल हाणे ते कान थी लगे मुखे सुख हिते हाणे कोन थो अचे मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो अचनि नथा तप मां छा कयां कई कास दकांग नियाप मुखम जे हो पुजनि नथा तप मां छा कयां तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में कुही वई कासाई रुआ थो थोरो या घणो रुआ थो थोरो या घणो अज मोरो कले नथा तब मां छा कयां सुना अबू बकर मां मजबूर आहियां मुखे आजाद कर मुखे इजाजत दे सुने अबू बकर भाकड़ पाता बिलाल तोखे इजाजत अली जना वणी तेरा मन तुझी मर्जी हजरत बिलाल साईं रवानो थी मुल्क शाम हलियो मुल्क शाम में आयो पर उते भी दिल न लगे कने होटल ते कने मांडली ते कने मस्जिद में कने मदरसे में कने केड़ी जाए मुझा प्यारा उते भी चैन ना है सुकून ना है मुझे महबूब के याद करे दारो कतार मुझे सोनो बिलाल रोए मुझा प्यारा दोस्तों रोए रोए के दाह दे के दावनी मदीनो भी छदे आयो ओ मुझा दी दोस्तों ये कदे कदे कुछ अरसो रही रोयो एक रात जो सुतो पियो
उन रात रोए पियो तो मुझा मौला कदे मुझो महबूब ख्वाब में ईंदो मुखे दीदार कराईंदो ॾींहं गुज़री विया ओ मुझा प्यारा दोस्तों एक उर्दू वारे आशिक़ फरमायो कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे रात जो रोई रोई सुनी पया अल्लाह अल्लाह अख लगी रात जो ख्वाब में मदीने जा साईं मथा ची बीठा फरमायूं बिलाल बेवफाई जी हद थी दिया हेतरा दी मदीनू छड़े वे वरी चक्कर न लगाई असा जे मदीने खे विसारे वेठे असा जो पारो छड़े वे ला ला बिलाल खे मुझे महबूब दीदार कराए यो जो मुजादी दोस्तों मोहब्बत भरियो तानो पान दाह करे शिरक भरे निडमाऊ थी वया जन नूर डिठो निकाब मझा से किए न रुवन उठी ख्वाब मझा वठी दरस बिरह जे बाब मझा दरबान हजारे मन रुगो दरबान हजारे मन रुगो साईं जी जो आधी रात जो उठी रोई हड़ पंजी खया फजर जो इंतजार ना है सज जो इंतजार ना है रातू वाह मदीने दे रुख कयूं हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पाड़े में भुख दुख में प्या हुंदासी सरदार जे पाड़े में हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पाड़े में भुख दुख में प्या हुंदासी मन ठार जे पाड़े में प्यारा मुसलमान भाइरों हज़रत बिलाल मदीने पाक में दाखिल जो नंढड़ा ॿार रांदि खेॾी रहा बिलाल साईं खे ॾिठऊं डोड़ी पंहिंजे घरनि में वया पंहिंजी जीजल माउनि खे चयूं अम्मा बांगो आयो आ जेको आदान चवंदो सो त आयो आ जीजल माउ नमाज़ पढ़ण वारो अरबी घोट न आयो मदीने जो साईं नजर कोन थो अचे बांगो अची वियो आ बिलाल साईं अची वियो आ सजे मदीने जूं पर्दा नशीन औरतूं वॾा नंढा निकिरी आया त मुंहिंजे हबीब जो मोज़न आयो रसूलुल्लाह जो आशिक़ आयो महबूब न सही महबूब जो मोज़न ॾिसूं उन मोज़न खां ई बांग ॾियारियूं बांग ॾे बांग ॿुधूं यादूं ताज़ा थियनि सभई नंढा वॾा निकिरी आया बिलाल रोए पियो सभिनी चयो बिलाल अज असां खे उहा आज़ान ॿुधा बांग ॿुधा जेका मदीने जे साईं खे ॿुधाईंदो है उहा अज बांग ॿुधा त यादि ताज़ी थिए बिलाल बाऊं थो ॿुधे मदीने वारो मूंखे हाणे बांग जे लाइ न चओ अॻे आज़ान ॾींदुसि मदीने जे साईं खे ॾिसंदो हो हाणे जॾहिं ला अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदो मदीने जा साईं नज़र न ईंदा मुझो केड़ो हाल थींदो मूंखे हाणे बांग जे लाइ न चओ त कुझु असहाब सुगोरा विया हज़रत इमाम हसन हुसैन खे वठी आया भई शहजादा आया शहजादा खे सम्झायो त अवां चवंदा त बिलाल बांग ॾींदो न त कोन ॾींदो शहजादा हसनैन करीम अल्लाह अल्लाह जंहिंजी ॻाल्हि रब कोन मोटाईंदो आहे जंहिंजी ॻाल्हि मदीने जा साईं कोन मोटाईंदा
कुल्हनि ते बिलाल खे हथ रखी फरमायो बिलाल असांखे बांग ॿुधा जेका नाने साईं खे बांग ॿुधाईंदो है। हज़रत बिलाल शहजादन दे न्यारे रुना बिनी खे भाकर पाए फरमायो शहजादो अवां जी फरमाइश रब भी कोन मोटाईंदो आहे। अवां जो अंगल मदीने जो साईं कबूल फरमाईंदो मुंह पान ॾिठो अखियुनि सां। शहजादो अवां जी मोहब्बत इज्जत जी ख़बर मां बिलाल खे सुठे नमूने सां आहे। अवां हली आया हो त जहिड़ो मुंहिंजो हाल आहे मां बांग ॾियां थो। सभई नमाज़ी मस्जिद में आया। हज़रत बिलाल मिंबर ते बीठो कननि ॾे हथ रखी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हज़रत बिलाल बांग शुरू कई। बांग ॾिना त सॼे मदीने में मुंहिंजा प्यारा रोजरारो थियो। सब मदीने वारा रोल पया महबूब जी याद अची वई हबीब करीम याद आया नंढा वॾा रोल पया। पर जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते बिलाल आयो एॾे ओॾे न्यारी मदीने जा साईं नज़र आया न आया त बेहोश थी मिंबर ते किरी पिया। आशिक़ खे मिंबर तां हेठि लाथो वियो। पानी विधाऊं मुझा प्यारा दोस्तों जॾहिं होश में आया पान पुछण पिया था मुझो महबूब किथे आ मुझो हबीब किथे आ। है डूंगर देखो दस दस वे मियां है अवां को ॾिठो मुझो जानब जतन से। डूंगर देखो दस दस वे अल्लाह है अवां को ॾिठो मुझो जानब जतन से। हज़रत बिलाल पान रोनाणो मदीने वारा सब रोई पया। आशिक़ रसूल हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह सही सल्लल्लाहु अलैहि सच्चे आशिक़ जे सदके असां जा हाजी मारू गोठ वारन जा जेके जिता आया हो सभनी जा खुदा बेड़ा पार फरमाए। अदा पोयूं दौरा आखिरी दौरा हल हला वारो दौरा नमाज जी पाबंदी कयो पंहिंजे माउ पीउ जो अदब कयो कूड़ खां परहेज़ कयो गिला ग़ीबत खां परे रहो हराम माल न खाओ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजे वालिदैन जी खिदमत कयो जीजल अम्मा ऐं पंहिंजे सगे पंहिंजे बाबे साईं जो अदब एहतराम कयो खिदमत कयो इन्हनि जूं दुआऊं वठो रब अवां जा बेड़ा पार फरमाईंदो। अल्लाह सही शाल अवां खे अवां जी बस जमात खे आबाद शाद रखे।